नाज़रीन, फैज़गंज में यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सहाफ़ियन पारां सालेह पटची सहाफ़ी अजय कुमार जे क़त्ल वाक़े ख़िलाफ़ सहाफ़ियन सख़्त एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सीलन लाइ ॾिसूं था अमरशर जी हीअ रिपोर्ट। असां मौजूद आहियूं फैज़गंज तालके में, जिथे फैज़गंज यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं फैज़गंज प्रेस क्लब तरफ़ां जेको सहाफ़ी जेको कलम जो पोरे त साले पट जो अजय कुमार खे जेको बेदर्दी सां शहीद कयो वियो आहे, उनखे क़त्ल कयो वियो आहे। हीउ जेको सहाफ़ियुनि जे क़त्ल जो सिलसिलो जेको सिंध में शुरू थियो आहे, इन जे ख़िलाफ़ सहाफ़ी कलम धणी सरापा एहतजाज आहिनि। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त इन्हनि जो छा चवणु आहे। पंहिंजो 36 कलाक गुज़रण बावजूद बि सहाफ़ी अजय कुमार जा क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। छा सबबु आहे, छो पुलिस उनजा पेरा लिकाए थी? इहे पंहिंजो सखर एसएसपी पंहिंजो इरफान समो जेको आहे उन्हनि सां मिलियल आहे ऐं असांजे सहाफ़ी जा जेके क़ातिल आहिनि उहे जल्द खां जल्द गिरफ़्तार कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज दारो वधायो वेंदो। तूं विढ़ंदे मारियो वेंदे, हिन वस्तीअ तां तूं वारियो वेंदे, दोदा तुंहिंजो साह त वेंदो पर माण्हुनि जो वेसाह न वेंदो। सहाफ़ी अजय जो क़त्ल कलम धड़ियुनि जो क़त्ल आहे, कलम जो क़त्ल आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे। ऐं हिन में इंतिज़ामिया जी सरासर नाअहली शामिल आहे जो सहाफ़ी खे ॾींहं ॾिठे जो बेदर्दी सां गोलियूं हयूं वयूं पर अॼु ताईं हुनजा क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। असां एसएसपी सखर खां मुतालबो था कयूं, जेको सहाफ़ियुनि ते केस दाख़िल करण में त अॻु भरो आहे पर सहाफ़ियुनि जा क़ातिल पकड़ण में मुकमल तौर ते नाकाम आहे। असां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते सहाफ़ी अजय जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि, न त पूरे पाकिस्तान में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। सहाफ़ी अजय लोलाई साले पट जो क़त्ल पूरी जी इंसानियत जो क़त्ल ऐं सहाफ़त जो क़त्ल आहे। इन में मां त इहो चवंदुसि त उतां जो सखर ऐं साले पट जा चुनियल नुमाइंदा ऐं सखर पुलिस उन में मुलवस आहे, छो जो उन एसएसपी ख़िलाफ़ कुझु पोस्टूं रखियूं ऐं ख़बरूं हक़ सच जे करे सहाफ़ीअ खे जेको आहे सो शहीद कयो वियो आहे। असांजो इहो मुतालबो आहे त सहाफ़ी जे शहीद जा क़ातिल फुल फोर गिरफ़्तार कया वञनि, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। ॻो सिर्फ़ु इहो आहे त हू हक़ ऐं सच जी नुमाइंदगी था कनि, हक़ ऐं सच जे खे लिखण वारा आहिनि, इन करे उन्हनि खे निशानो बणायो थो वञे। असां उन जे खून सां इंसाफ़ ताईं असां पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं। ॾिठो वञे त पूरी सिंध में सहाफ़ियुनि लाइ कलम धड़ियुनि लाइ धरती तंग कई पई वञे। हाणे ताज़ो ई साले पट में असांजे सहाफ़ी कलम धणी खे शहीद कयो वियो आहे। असां उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं मुतालबो था कयूं त उनजे क़ातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। पट जे सीनियर सहाफ़ी वर्कर जर्नलिस्ट जेको आहे उनखे जेको आहे शहीद कयो वियो आहे ऐं इहो जेको उनखे शहीद कयो वियो आहे हक़ सच खे दॿाइण जे हवाले सां उनखे वार कयो वियो आहे। ऐं मुसलसल सिंध में सहाफ़ियुनि ते जेके वार कया वञनि था, इन्हनि जी जेको आहे असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं जेका रियासत आहे उन खां असां इहो मुतालबो कयूं था त जल्द खां जल्द शहीद अजय कुमार जा जेके क़ातिल आहिनि उनखे गिरफ़्तार करे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे, न त असांजो एहतजाज जो दाइरो जेको आहे उहो बरक़रार रहंदो। जेसीं ताईं क़ातिलनि खे सज़ा नथी अचे तेसीं ताईं असां सरापा एहतजाज हूंदासीं। अमरशर, मेरान टीवी, फैज़गंज।